जी नाज़रीन, अॼु मूंसां गॾु सकण जो नौजवान खीमचंद जंडावड़ो मौजूदु आहे, जेको साईं नारूमल प्राइमरी टीचर जो पुटु आहे। उन्हीअ पाकिस्तान CSS जे इम्तिहान पास करे अॼु हू ASP थी वियो आहे। अचो त हिन खां पुछूं त वधीक हू छा थो ॿुधाए। साईं महिरबानियूं, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। सर, असुल में मौजज़ो आहे। मां त 2-3 ॾींहंनि खां वठी मूंखे लॻे पियो हिकु अहिड़े शहर जो मुंहिंजे ज़हन ते तारी थियल आहे जो मूंखे यकीन ई नथो अचे। बार बार पंहिंजे पाण खे चुंडड़ियूं हणी चेक करणो पियो पए त बाबा हक़ीक़त आहे, अफ़सानो आहे, ख़्यालु आहे, छा आहे। मुंहिंजे लाइ मुंहिंजे ख़्याल सां ज़िंदगी जी वॾे में वॾी ईद जा ॾिहाड़ा ई पिया हलनि। हिकिड़े मुसरत जेको आहे सिचुएशन हालत लॻी पई आहे। तव्हां भाइरनि दोस्तनि जेका इज़त मोहबत ॾिनी आहे, इन जो मशकूर आहियां। अलाह साईं जा लखे लखे जेके आहिनि से शुक्र आहिनि। साईं CSS जी जर्नी ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु टफ जर्नी रही, जंहिं बैकग्राउंड हम्बल बैकग्राउंड सां असां तालुक़ु रखियासीं पिए। जो असांजी स्कूलिंग सिंधी ॿोली में थिए, उर्दू ॿोली में थिए। असां वटि कमीशन जो लफ़्ज़ ई ॿुधंदा आहियूं। कमीशन लफ़्ज़ जी जेका आहे स्पेलिंग बि कॾहिं कॾहिं शायदि नंढनि ॿारनि खे ॿुधाइण में बि मसइलो थी थो वञे। उन बैकग्राउंड मां निकिरी करे असां कोशिशि कईसीं त ग़रीब जो ॿारु ख़्वाबु ॾिसे, इहा कोशिशि कईसीं। ऐं कोशिशि इहा बि कईसीं त उहा ख़्वाबु ॾिसण खां पोइ उनखे पूरो बि कयूं। ऐं अलाह जा एहसाननि, किरोड़े एहसाननि, जो उहो ख़बर न पियो ही को मौजज़ो थियो या को जेको आहे सो करिश्मो थियो आहे। कीअं उहे सभु ख़्वाब जेके उमीदूं नंढे हूंदे खां ॾिठोसीं पिए, जेके दिलि में सांढे अॻिते वधियासीं पिए, उहे पूरियूं थियूं, ख़्वाब पूरा थिया, उमीदूं पूरियूं थियूं। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾाढा ख़ुशि आहियूं हिन हवाले सां। कीअं महसूसु पिया करियो? शुक्र अलाह जा लख लख थोर आहिनि, शुक्र आहिनि, बसि ख़ुशी महसूसु थिए थी हाणे। बसि शुक्र आहे अलाह जा। भला नंढे हूंदे साईं खेमचंद कीअं हूंदो? शरारती हूंदो? मुंहिंजा ॿार शरारती कोन्हे हुआ, बसि बेड़ा मूंखे मूं पुटु बसि ॼणाई न ला मूंखे हीरा ॾिना, हीरा चई ॿई मूंखे।